पीपी सिंध जे सदर निसार खोड़ो चयो आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी इस्लाम कोर्ट जलसे ज़रिए इमरान ख़ान जी हुकूमत ख़िलाफ़ तहरीक जी शुरुआत करे रहियो आहे। तहरीक इंसाफ़ जी हुकूमत सखणनि नारनि खां सवाइ अवाम खे कुझु बि नाहे ॾिनो, जंहिं करे घर भेड़ो करे साह पटींदासीं। निसार खोड़ो इस्लाम कोर्ट पहुची बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे 23 अक्टूबर वारे जलसे जे तयारियुनि जो जाइज़ो वरितो। उन मौक़े ते हुन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त थर जा लखे माण्हू बिलावल जे जलसे में शामिल थी तहरीक इंसाफ़ जी हुकूमत ख़िलाफ़ एहतिजाज कंदा। हुन वधीक चयो त थरकोल बाद थर में तमामु घणी तब्दीली आई आहे, जंहिंजो मारवाड़नि खे सिधी रीत फ़ाइदो पहुतो आहे। सिंध धरतीअ खे टोड़ण जो सहूलियतकार थो थिए इमरान ख़ान ऐं उन जी हुकूमत। असीं उन जे ख़िलाफ़ आहियूं, पाकिस्तान जे अवाम जी जान बचाइण था चाहियूं, हिन हुकूमत जे आज़ार खां अवाम खे आगाह करण था चाहियूं ऐं हिन अवाम जो साथ खणी हुकूमत जे ख़िलाफ़ निकिता आहियूं त जीअं हिन हुकूमत मां छुटकारो थिए। हिते थर जे अवाम जो दिलि वॾो आहे, मिठा माण्हू आहिनि। हिननि मिठनि माण्हुनि हमेशह पीपल्स पार्टीअ खे दिलनि में जायूं ॾिनियूं आहिनि ऐं इंशाअल्लाह भुट्टे साहब बिलावल भुट्टे ज़रदारी साहब जो जलसो बि बेपनाह वॾो थींदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk